के नवन के ज़रब करण जो आसान तरीक़ो कंहिं बि अंग के नवन सां ज़रब करण जे लाइ आसान तरीक़ो इहो आहे। तव्हांखे मिसाल तौरु नवन खे 3 सां ज़रब करणो आहे त हे घणी आङुरियूं 5 हे 10 आङुरियूं थी वयूं। ठीकु आहे, पोइ असां 3 सां करणो आहे त 1 2 3 3 आङुरियूं पकड़े बीहो, 3 आङुर खे पकड़े बीहो। पोइ हेॾे घणा बचा आङुरियूं 5 हे 2 7 7 लिखंदासीं हिते असां। ठीकु आहे बाबा, 7 3 सां कयोसीं, 3 खे पकड़े बीठा, बाक़ी हेॾे पुठियां बचियूं आङुरियूं 2 बचियूं, हे 2 खे लिखासीं। घणा थी वियो 3 9 27। मिसाल तौरु ईअं 5 सां करणो आहे त पोइ 5 आङुरियूं पकड़ींदो 1 2 3 4 5, ये 5 खे पकड़े बीहंदो। हेॾे घणी बचियूं 5 बचियूं, हिते 5 बचियूं। ठीकु आहे, ऐं भाई हेॾे घणी बचियूं 3 पकड़े बीठा, हेॾे घणी बचियूं 4 बचियूं। घणा थी वियो ना 5 45। ईअं ई कोई बि था खणो 7 सां कयूं ना 7 7 सां कयूं। ठीकु आहे, 7 5 हे 6 7 7 खे पकड़े बीठा, हेॾे घणी बचियूं 3 बचियूं। 7 खे पकड़े बीठा त हेॾे 3 बचियूं, ऐं हेॾे घणी बचियूं बाक़ी 5 हे हिकिड़ी 6 बचियूं। थी वियो 63। ईअं ई कंहिंसां बि न ॿुधायो, नवन सां करे ॾिसूं। ठीकु आहे, नवन सां करे ॾिसूं। नई आङुर कहिड़ी आहे वो हीअ नवन को हे घणा हेॾे घणा बचा हिकु हीअ आङुर घणी आहे हीअ आहे न बाबा, हीअ 1। असां हिन खे पकड़े बीठा, बाक़ी हेॾे घणी बचियूं 5 हो ऐं 1 2 3 5 ऐं 3 8 बचा। ईअं कंहिंसां बि कंदासीं असां आसानी सां जवाब अची वेंदो। नवन खे ज़रब करण जे लाइ आसान तरीक़ो इहो आहे।